अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां वसीम अब्बास गोलो, अवां जो कंप्यूटर टीचर। डियर स्टूडेंट्स, एक्सेल जे लेसन में अॼु सिखंदासीं अटेंडेंस शीट। जी अकेडमीज़ में स्कूलनि में अटेंडेंस शीट थींदो आहे, सो इनखे ॾिसंदासीं। सभ खां पहिरीं टाइटल तव्हां हिते टाइप कंदो। उन खां पोइ आहे अटेंडेंस शीट। उन खां पोइ नेम संडे। हाणे हिते ॾिसो डियर स्टूडेंट्स, अगरि जॾहिं तव्हां बार बार लिखंदो संडे मंडे, इन खां बहितर आहे तव्हां हिकु शइ लिखियो आहे संडे, तव्हां डायरेक्ट ड्रैग करे सघो था। सैटरडे ताईं असीं लिखियो आहे, सो हिते लिखंदासीं प्रेजेंट डेज। सो हिनखे तव्हां सिलेक्ट करे रैप टेक्स्ट करे छॾियो। प्रेजेंट डेज, एब्सेंट डेज, लीव। सो सब खां पहिरीं तव्हांजी ड्रैगिंग कयो। हिनखे सिलेक्ट करिणो आहे, मर्ज इन सेंटर कंदो। हिनखे सिलेक्ट करे मिडल भी करिणो आहे। ही मिडल ऑप्शन मौजूद आहे ऐं ही आहे सेंटर। अगर बोल्ड कयो भी ठीक है। हिते नेम कोई भी प्रेस करे सघो था। असीं लिखियो आहे ए। ऑटो फिल ऑप्शन में अची जस्ट टाइप क्यों था बी सी डी एंड ई। संडे के ऑफ क्यों था, सो सब खां पहिरीं इनके सिलेक्ट करे मर्ज करे छॾींदासीं ऐं हिते लिखणो आहे ऑफ लिख दो। एंगल चेंज कंदासीं। एंगल लाइ ही ऑप्शन मौजूद है। मिडल भी रखदासीं, कलर भी रखियो है, साइज भी। डियर स्टूडेंट्स, हाणे हिन मां कंहिंखे प्रेजेंट क्यों था, कंहिंखे लीव क्यों था। लीव, प्रेजेंट, लीव, एरो सां मां हेठि अचां थो। ही प्रेजेंट कयो आहे ऐं हिंट लाइ मूं हीउ फार्मूलो भी रखी छॾियो आहे। अगर तव्हांखे ही नोट्स घुर्जन त तव्हां व्हाट्सएप करे सघो था। तव्हांखे इंशाअल्लाह असीं PDF मोकिले छॾींदासीं। सो अचो डियर स्टूडेंट्स, प्रेजेंट डेज में हाणे ॾिसणो आहे। फार्मूलो लगाईंदासीं जेको प्रीवियस लेसन में पाण पढ़ी चुका आहियूं। बराबर काउंट
इफ ब्रैकेट स्टार्ट कंदो। हाणे सिलेक्ट ऑल करिणो आहे, यानी कि मंडे खां वठी सैटरडे ताईं, ऐं सिंगल कॉमा लॻाए डबल कॉमा में लिखंदव जस्ट पी डबल कॉमा बंदि करे ब्रैकेट खे बि ओवर करे एंटर करे छॾिणो आहे। ॾिसो त हिन जा जेके प्रेज़ेंट डे आहिनि उहे जस्ट 3 आहिनि, तव्हां काउंट करे सघो था 1 2 3। एब्सेंट जो बि साॻियो फार्मूलो आहे, काउंट इफ ब्रैकेट स्टार्ट करे हिन खे सिलेक्ट करिणो आहे सैटरडे ताईं, सिंगल कॉमा लॻाईंदो ऐं डबल कॉमा में लिखिणो आहे ए। लीव जो भी साॻियो फार्मूलो आहे बराबर, हे लीव जो फार्मूलो आहे, जस्ट लेटर चेंज करिणो आहे, जस्ट एंटर प्रेस कयोसीं। हाणे ॾिसोसि तव्हां हिननि खे तव्हां हिते ड्रैग कंदो ऑटोमेटिकली तव्हांखे हिननि जो आंसर्स मिली वेंदा। हिननि खे बॉर्डर में बंदि कंदो। अगरि जॾहिं मज़ीद तव्हां हिन में कमु करणु चाहियो था त मज़ीद बि हिन में लिखी सघो था, त इहो तरीक़ो आहे असांजो अटेंडेंस जो। हीअ त जस्ट वीकली अटेंडेंस आहे, जेकॾहिं तव्हां मंथली कयो बि मंथली जो बि साॻियो तरीक़ो हूंदो। अगरि हिन में कुझु तव्हां लिखणु चाहियो था त जस्ट हिन ते क्लिक कयो ऐं फार्मूला बार में अची करे लिखंदासीं वीकली। ॾिसो ओके जरूर लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।